वेलकम बैक नाज़रीन। ख़बर जे सिलसिले के अॻिते वधाईंदे अव्हांखे ॿुधाईंदासीं त घोड़ाबारी जे मरकज़ी शहर गाढ़ो में एहसास किफ़ालत जो वज़ीफ़ो ॾींदड़ दुकान ते डिवाइस 2 ॾींहनि खां फ़नी ख़राबी जे करे बंदि आहे, जंहिंजे करे मुस्तहक़ औरतूं परेशाननि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि जे लाइ पेश आहे केटी बंदर मां गुलाम नबी ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन असां तालके घोड़ाबाड़ी जे मरकज़ी शहर गाढ़ो में मौजूद आहियूं, जिथे समी सुल्तानी कम्युनिकेशन जी कल खां हिते मुकम्मल बंदि हुजण जे करे हिते जी औरतूं जेकियूं कल खां वठी तमामु परेशानी खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। तव्हां हिन वक़्तु मुंहिंजे पुठे पासे ॾिसंदा त केतिरियूं औरतूं जेकियूं उन कम्युनिकेशन ते मौजूदु आहिनि ऐं उहे औरतूं जेकियूं सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। वधीक असां उन्हनि औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा हिते जेको कम्युनिकेशन वारो जेको उन सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेकी कल खां वठी जेकी तव्हांजी कम्युनिकेशन जेकी बंदि आहे उनजो असुल कारण छा आहे। हम देते हैं 9,000 रुपये, तो लिहाजा जो कंपनी वाले हैं हमारे वो बोलते हैं 6,500 रुपये का बंडल लगाओ, ये लाजमी लगाना है। अच्छा, ये बंडल क्या है? बंडल ये पता नहीं कौन सी चीज़ है, बस ऐसे ही किसी सिम पर लगवाते हैं। कोई भी सिम हो, कोई शनाख्ती कार्ड नंबर हो, ऐसे पर बंडल लगा देना। वो लगता है 6,500 रुपये का। वो लिहाजा हम 6,500 रुपया 6,500 रुपया किधर से निकालें। औरतों को देते हैं 9,000 रुपया, 9,000 रुपया, फिर बकाया 6,500 रुपये का हर हफ्ते बंडल। वो पैसे किधर से लेकर आए? सही मिलंदा आहिनि हिन दुकान तां, असांखे सही मिलंदा आहिनि, न कटींदो आहे। जेतिरा पैसा हूंदा आहिनि ओतिरा ई असांखे लॻाए ॾींदो आहे। हिन जो दुकान छाजे करे बंदि करे छॾियो आहे? टे ॾींहं दुकान बंदि आहे, असीं रुलिया आहियूं, भाड़ा भरे मिश्किन असीं केटी मंज़िल लाइ वेठल आहियूं। असां कहिड़ो त ॾोह मिश्किननि कया दुकान वारे चरे जे मथां ई कंहिं बंदि करे। मिशन बंदि थी पई आहे, असांखे पैसा किथां मिलनि? असीं ग़रीब नंढड़ा नंढड़ा बच्चा छाजे करे बंदि थी आहे? रती मां बच्चा भला जे असांखे मिलंदा तॾहिं त रती मां बच्चा। अम्मा ये दुकान वारो छा थो चए? दुकान वारो चए थो त मिशन बंदि थी पई आहे। कल खां वठी बंदि आहे, असां रुलूं पिया, असांजी शयूं पंहिंजी लॻनि, पैसा असांखे 9,000 ई भाउ ॾे पियो। असां आहियूं पुट अची हिन जॻह ते, हिन जो सिस्टम पुट बंदि करे छॾियो आहे। कहिड़े वजह सां हिन जो सिस्टम बंदि कयो आहे? नियाणियूं वीचारियूं सुषमा जी दूर पोड़ियूं तोड़ियूं नदियूं वरियूं। असां ग़रीबियुनि कहिड़ो ॾोह कयो? असांजे ग़रीबियुनि खे ॾे त पूरा पैसा हिन जो सिस्टम बंदि करे छॾियो आहे। इहा वजह आहे हुन चालू केरु अची ग़रीब हे वीचारियूं मायूं केटी बंदर खां खारे छाण खां घोड़ाबारी खां ख़बर न किथां किथां खां वीचारियूं परे परे खां हज़ारों रुपया भाड़ा किराया भरे करे हेसि ताईं पहुचनि थियूं। ऐं 2 ॾींहनि खां वठी हीअ उमेद ई बंदि आहे। छो? इन जो कारण छा आहे? इन जो कारण आउं सम्झां थो इहो आहे जो ही 1,000 रुपया हिननि खे वधीक पियो ॾे, उहे वधीक पिया कटीनि। असीं छा कयूं? असीं कोन छॾींदासीं। 15 ॾींहं थिया असीं आया आहियूं हुते, असीं बेवा रनूं, असांखे लाज़मी खपे। समी सुल्तानी कम्युनिकेशन ते आयल औरतुनि जा तव्हां वीचार ॿुधा। औरतुनि जो चवणु आहे त असां गुज़िरियल 2 ॾींहनि खां वठी समी सुल्तानी कम्युनिकेशन ते जेको आहे बार बार अची रहियूं। उन्हनि जो चवणु त हीअ कम्युनिकेशन जेको आहे 2 ॾींहं खां वठी हिते बंदि आहे। असां सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियूं। औरतुनि जो चवणु आहे त असां परे परे खां जेको आहे केटी बंदर सॼण वारी, ठारे वारी, खारो चाण ऐं ॿियनि इलाइक़नि खां हिते कल्ह खां अचूं पियूं। हुनजो चवणु आहे त असां भाड़ा ख़र्च करे जॾहिं हिन दुकान कम्युनिकेशन ते पहुचूं थियो त हिते कम्युनिकेशन जेको आहे उहो बंदि लॻो पियो। हुनजो चवणु त जॾहिं असां कम्युनिकेशन वारे खां पुछो त हुनजो चवणु आहे त हीअ कम्युनिकेशन मथां बैंक वारनि मुंहिंजो कम्युनिकेशन जेको आहे उहो ब्लॉक करे छॾियो आहे। कैमरामैन मोहम्मद उस्मान समय सां गॾु गुलाम नबी ख़ासकेली, धरती TV।